ख़बर है नाज़रीन घोटकीअ में तव्हां सां शेयर कयूं पिया। घोटकीअ जो एहसास रजिस्ट्रेशन सेंटर औरतुनि लाइ अज़ाब बणियल आहे। यूनिस भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकीअ जो एहसास रजिस्ट्रेशन सेंटर औरतुनि लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। एहसास रजिस्ट्रेशन ते ईंदड़ औरतुनि लाइ सेंटर अंदरि के बि इंतज़ाम न कया विया, जॾहिं त एहसास सेंटर ते PQR पुलिस अमलदार मुक़रर। ज़रियनि मूजिबि त रजिस्ट्री कंदड़ अमलो तोड़े PQR पुलिस अमलदार औरतुनि खां 500 खां 1000 रुपया रिश्वत वठी रजिस्ट्रेशन करण लॻा आहिनि। जॾहिं त रजिस्ट्री लाइ आयल ग़रीब औरतूं गुज़िरियल 1 महीने खां दरपदर बणियल आहिनि। इन हवाले सां एहसास रजिस्ट्रेशन सेंटर में मौजूदु औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां गुज़िरियल 1 महीने खां रजिस्ट्री लाइ हिते चकर काटे रहिया आहियूं, पर हिते जो मौजूदु अमलो रिश्वत एवज़ कमु करे पियो। रिश्वत न ॾींदड़ औरतूं केतिरे ई अरसे खां एहसास रजिस्ट्रीअ लाइ परेशान आहिनि, जॾहिं त रजिस्ट्रेशन सेंटर ते मुक़रर पुलिस अमलदारनि औरतुनि जी तज़लील पिणु करे रहिया आहिनि। हुननि जो वधीक चवणु आहे त हिकु तरफ़ विफ़ाक़ी सरकार बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा मिलंदड़ पैसा बंदि करे छॾिया आहिनि, त ॿिए तरफ़ वरी सेंटर ते औरतुनि खे रजिस्ट्री बजाए धिका थाॿा मिलनि पिया। उन मौक़े ते औरतुनि विफ़ाक़ी सरकार तौरु DC घोटकीअ खां मुतालबो कयो आहे त घोटकीअ जे एहसास रजिस्ट्रेशन सेंटर ते अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे सेंटर जो माहौल बहितर बणायो वञे। होलां रजिस्ट्रेशन सेंटर जे ऑफिसर पुनल लखन सां राब्तो करण ते हुनजो चवणु आहे त एहसास रजिस्ट्रेशन सेंटर ते मुक़रर PQR पुलिस ख़िलाफ़ कुझु शिकायतूं मिलियूं आहिनि, जंहिं ख़िलाफ़ मां अहिड़ो लेटर SSP घोटकीअ खे लिखियो आहे। जंहिं बाद SSP घोटकी ख़ातिरी करे चयो त जल्द सेंटर ते PQR अमले खे हटाए जल्द पुलिस एहलकार मुक़रर कया वेंदा।